जय झूलेलाल। मुंहिंजो नालो आहे तनीसा सुमित वाधवानी। मां सेकेंड में पढ़ंदी आहियां। मुंहिंजे स्कूल जो नालो आहे हेमू क्लानी प्राइमरी स्कूल। मां हिकु बेड ॿुधाईंदीमांव। सुठा संचार मावेन पीअ जो चयो मंझे सदा वठण में तिंजे रहिजे हिंदुस्तान खे मान ॾिजे जीअं तो जे तीअं कजे भावेन भेण सां रखिजे प्यार तिन सां तो न कटे तकरार सवेल सुम्हिजे सवेल उथजे अवल गणीअ जो नालो गिणजे कूड़ न चइजे ॾिजे न ॻाल्हि सहजोरा में किथे न क्वार हिन नसीहत जे जो वणंदो माइट विट टे सो वणंदो माइट विट टे सो वणंदो माइट विट टे सो वणंदो। थैंक यू। जय झूलेलाल।